घर में कैदी बणजी रहिजी विया ख़बर न अलाए कंहिंजी पिट लॻी आहे अलाए छा आहे रब ई बहितर थो ॼाणे उहा असां राजन खे टांडा ॾिना आहिनि राजन खे कंहिं हिक अधु ॾिना हुजनि त ख़बर पए त कंहिंजी पिट लॻी आहे। हाणे घर में वेही मुंहुं मथे पिटण सां मसलो हल न थींदो। कुझु वेही अहिड़ी ॻाल्हि सोचो जो हिन मुसीबत मां छुटकारो मिले। इहो ई त सोचूं पिया त हिन मुसीबत मां कीअं जान छॾाइजे। अदा मां त चवां थो ॾाढी मूंसां कूड़ाए तूं बणिजी वञ शर्मीली मां बणिजी वञा अरबेली असुल जान ई छुटी पवंदी। अकुल कयो कुझु अकुल कयो। ॾाढी मुछूं कूड़ाइण सां मोर ठहंदव न। अकुल कमु छॾे विया मलूका हाणे तूं ई का अकुल वारी सलाह ॾे बाक़ी असांजो दिमाग़ कमु कोन थो करे हाणे। पोड़ो वरी बि हिते ईंदो उनखे मुंझायो। बाबा असांखे मारण जे लाइ बंदूक खयूं थो वते वरी तूं थी चए उनखे मुंझायूं। बाबो अॼु जो चई वियो आहे सॼे ॻोठ खे वठी ईंदो उन्हनि खे त डंडा हणी भॼाईंदासीं पर बाबे खे छा कंदासीं। असुल मिर्चनि जो थाल भरे रखो जीअं अचनि न त मिर्चनि जो थाल हणजनि वठी मुंहं में। मिर्चनि हणण सां मसलो हल कोन थींदो। शेरल कुझु अहिड़ो सोचे जो नांग बि मरे लठ बि बचे। पहिरियों इहो ॿुधाए त नांग कहिड़ो आहे बाबो या भाॼई। उहा नांगण आहे नांगण पर नांगण खां बि वधीक ख़तरनाक। हाणे छॾियो हिन परेशानीअ खे जेको थियणो हूंदो थींदो उनखे ॾिठो वेंदो।